अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सीधी गाल में मां यहाँ ज़ारा हुसैन असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर तजियाकार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सीधी गाल हर हफ़्ते अंगानी अरबा जो शाम जो 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ मां रिपीट ॾिसी सघंदा। जी मुराई साहब, वज़ीर आज़म इमरान ख़ान बरतानवी ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त असां बरतानिया अमेरिका जा इतिहादी न आहियूं रहिया, अफ़गानिस्तान खे अकेलो न छॾियो वञे। ज़रा इनखे जेकॾहिं असां अफ़गानिस्तान सां जोड़े खणी अचूं त बहितरु थींदो, हाँ छो त अफ़गानिस्तान में अञा इस्तेकाम न आयो आहे, जी न हू अञा हुकूमत ठाहे सघिया आहिनि। ॻाल्हियूं हुननि जूं हलनि पियूं थियूं कतर में, जी अमेरिकन वफ़द जूं ऐं हिननि जूं यूरोपियन यूनियन जे वफ़द जूं ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं थी, का बि हतमी ॻाल्हि न थी आहे। अमेरिका जे तरफ़ां पेशकश थी आहे दाइश वारनि खे असां हमला कयूं, तंहिं ते अफ़गाननि चयो तव्हांजो न वञे, तव्हां न कंदो। अफ़गानिस्तान तालिबान चयो आहे त न, तव्हांजो न वञे, असां ॼाणूं दाइश ॼाणूं, छो त दाइश बि हुननि जा पंहिंजा पठान आहिनि न, ॿियो को अरब हूंदा पर उहो थोरा, जी सो उहो बि नथा चाहिनि त हिन क़िस्म जी का ॻाल्हि थिए, मुमकिन आहे हू हुनखे पाण पंहिंजी लेवल ते सुलझाइनि। ख़ैर, ताज़ो जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे उन खां पोइ मिरान जी ॻाल्हि ते ॻाल्हाईंदुसि त स्टेट डिपार्टमेंट जी डिप्टी सेक्रेटरी, सीनियर डिप्टी सेक्रेटरी, उहा आई हिते ऐं हुकूमत पाकिस्तान सां ॻाल्हियूं कयूं, हिंदुस्तान सां वारनि सां बि ॻाल्हियूं कयूं, हुननि खां करे पोइ पाकिस्तान आई। ऐं उहो तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त हुन छा छा ॻाल्हियूं कयूं आहिनि, तंहिंमें ज़ाहिर आहे त ॿई शयूं थींदियूं आहिनि न, जी जेको आहे हुनखे ॾेखारिबो, चङी ॻाल्हि बि ॾेखारिबी, जेकॾहिं असांजे चवण ते हलंदो त हीअ थींदो। स्टिक अंग्रेज़ी में चइबो आहे स्टिक एंड कैरेट, लठ बि चठ बि सिंधीअ में चइबो आहे, सो लठ बि ॾेखारी हूंदी, चठ बि ॾेखारी हूंदी, जी सो तंहिंजे करे उहो तमामु इम्पॉर्टेंट हिननि जो डायलॉग हो, छा मैसेज खणी वई आहे, जेको वरी इमरान जे इंटरव्यू मां ज़ाहिर थो थिए। हाणे ॻाल्हि इहा आहे त यूनिसेफ वारा चवनि था त जेकॾहिं अफ़गानिस्तान वारनि खे का मदद न मिली त 40 लख माण्हू मरी सघनि था बुख विघे। ठीकु, अचो अञा ताईं अफ़गानिस्तान जी उहा जेके मुंजमिद अकाउंट्स आहिनि, फ्रीज़ड अकाउंट्स आहिनि, उहे कोन खुलिया आहिनि अञा ताईं, तंहिंजे करे हुननि खे ॾाढी तकलीफ़ आहे। उते बि $7 बिलियन शायदि हुननि जा मुंजमिद आहिनि। पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर या पाकिस्तान जे लाइ ॻणती आहे असांजे लाइ त अफ़गानिस्तान में जेकॾहिं इस्तेकाम न आहे त असांखे उनजो थ्रेट आहे, पाकिस्तान खे उनजो थ्रेट आहे। ऐं तालिबान त इन हद ताईं बि पाकिस्तान सां कोऑपरेट इहो ॿुधाईंदो हलां त उते जेके बलोच लिबरेशन आर्मी जा माण्हू हुया, उहे 80 खनि हुननि गिरफ़्तार कया आहिनि पाकिस्तान खे ख़ुशि करण जे लाइ, त असां तव्हांजे हिते लिबरेशन मूवमेंट जा माण्हू अरेस्ट कया आहिनि। मतिलबु इहा अंडरस्टैंडिंग हिक ॿिए सां हले पई, पाकिस्तान बि हुननि खे काफ़ी मदद पियो थो अदरवाइज़ करे, केतिरो पब्लिकली करे थो केतिरो नथो करे, पर बहरहाल खाधे पीते जूं शयूं काफ़ी पाकिस्तान हुनजी सपोर्ट करे थो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको प्राइम मिनिस्टर चयो आहे, इहा जेकॾहिं फ़ैसिलो, इहा जेकॾहिं ॻाल्हि 1979-80 में करे अजायो लॻ त पाकिस्तान हिन नज ते न पहुचायूं जिते अॼु पहुतो आहे। पर असां केतिरो देरि कई आहे, 80 अॼु 21, 41 साल असां अॻु में जेके ग़लतियूं कयूं अॼु ताईं भोॻियूं पिया था। हाणे इमरान ख़ान जो इहो फ़ैसिलो बिल्कुलु सही आहे, नुक़सानु थियण जा अंदेशा आहिनि, सैंक्शन्स बि लॻी सघनि थियूं, होॾां कांग्रेस में बिल बि पास थियो, बिल बि ॾिनो आहे, उन्हनि सबमिट कयो आहे, जंहिंमें स्पेसिफिकली पाकिस्तान जो नालो लिखियो अथनि त जिन असांखे जॾहिं अफ़गानिस्तान ते क़ाबिज़ाती गैर मुस्तहकम कयो या गैर मुस्तहकम करण वारनि सां गॾु आहे, उन में पाकिस्तान जो बि नालो अची सघे थो, या उनजे ख़िलाफ़ उहो असां अॻिते वधी इंक्वायरी कराए सघूं था। पाकिस्तान जो हुजणु इन्वॉल्व न हुजणु इम्पॉर्टेंट कोन्हे, या न को आहे न को उन ते असां कमेंट था कयूं, पर हुननि इहो चयो आहे, अमेरिकन्स उन बिल में इहो चयो आहे। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त अफ़गानिस्तान जी जो इशू उहा हॾी आहे जेका न को हेठि थी वञे न को ॿाहिरि थी निकिरे, अलाह करे इन जो हल निकिरी अचे, छो त पाकिस्तान जो इस्तेकाम ऐं पाकिस्तान जी तरक़ीअ जो तमामु घणो कंहिं हद ताईं दारो मदार आहे त अफ़गानिस्तान में इस्तेकाम हुजे ऐं अफ़गानिस्तान सां तालुकात बहितर हुजनि। हिन खां अॻु में जेके अमेरिकन्स विहारिया सदर, उहे त पाकिस्तान खे टफ टाइम ॾींदा, ऐं मुमकिन आहे त उन्हनि जो उहो टफ टाइम तॾहिं ॾींदा पाकिस्तान खे क्रिटिसाइज़ कंदा, मुमकिन आहे अमेरिका जी पॉलिसी हुजे, पर उन्हनि जे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जो कॾहिं बि हम आहंगी न थी सघी, बल्कि उहे अफ़गानिस्तान जी लीडरशिप हिंदुस्तान सां घणो वेझो हुई। सो तंहिंजे करे हाणे ॾिसूं त छा थो थिए
अञा ताईं तालिबान ऐं पाकिस्तान जी हुकूमत जो पाण में अंडरस्टैंडिंग ठीकु आहे। अॻिते छा थो थिए ख़बर न आहे, पर हिन ते अंडरस्टैंडिंग ठीकु आहे। सो असां रुॻो दुआ इहा घुरंदासीं त हर को पंहिंजे वतन जी दुआ घुरंदो। असां दुआ इहा घुरंदासीं त अलाह हिन मुल्क खे, असांजे माण्हुनि खे जी कंहिं वॾे अज़ाब खां बचाए ऐं तरक़ी जे राह ते गामज़न करे ऐं को चङाई थिए हिन मुल्क जे, हिन मुल्क जे माण्हुनि लाइ। सही। अच्छा, वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो बि चयो आहे जेकॾहिं दुनिया अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं नाहिनि कयूं त दाइश जो गढ़ बणिजी सघिजे थो अफ़गानिस्तान। और डेफिनेटली ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त तालिबान खे मज़बूत न करण जो मतिलबु आहे त दाइश खे मज़बूत करणु। तालिबान खे कमज़ोर करण जो मतिलबु इहो आहे त माना उते दाइश उन्हनि जे मथां हावी थी वञे, ऐं दाइश हावी थी वञे त पोइ त वरी अञा वॾा मसइला थींदा। सो इमरान जी इहा स्टेटमेंट त मां बिल्कुलु एंडोर्स थो कयां, बल्कि चवां थो त इहा स्टेटमेंट बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना पारां चूंडूं कराइण जो मुतालबो कयो वियो आहे कि जल्द। मैडम ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहो अहिड़ो फूकणो आहे जंहिंमां हवा निकिरी चुकी आहे। ॾिसो, चवंदा आहिनि त जंहिं उथंदे ताव न ॾेखारियो उहो पोइ वरी छा कंदो। उन्हनि उथंदे ताव कोन ॾेखारियो, एकदमि चवंदे हाणे वॾो असां कंदासीं, लॉन्ग मार्च कंदासीं, हुकूमत खे घर मोकिलींदासीं, उनखे 2 साल त 1.5 साल त थी वियो आहे। गुज़िरियल डिसंबर जी ॻाल्हि हुई, डिसंबर में हुकूमत हूंदी कान्हे, अञा ताईं वेठी आहे। सो तंहिंजे करे ही अॼु जी अपोज़िशन पाकिस्तान जी इन आसिरे में आहे, असांखे हिकिड़ो सबक़ु पढ़ायो न त सख़्तु सर्दियुनि में जॾहिं जानवरनि जे लाइ खाधो जो इंतज़ाम न हूंदो आहे त हिकिड़ा जानवर हूंदा आहिनि जेके गोल पाए गोल वेंदा आहिनि पाण में, छो त कुझु हूंदो कोन्हे न पीअण लाइ खाइण लाइ। पोइ जंहिंखे निंड ईंदी न या मुख में मरण जो हूंदो त उन चढ़ी वेंदा, सभु उनखे खाई छॾींदा जीअण जे लाइ त ॿिया जीअनि। सो ॻाल्हि आहे त असां वारो मामिलो बि इहो ई आहे। सही। अच्छा, फज़ल रहमानी आप ॻाल्हि कई आहे त पाण धांधली करे इलेक्शन खटंदड़ हाणे असांखे चूंड सुधारण कहिड़ी, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त कहिड़ी हुकूमत ते धांधली जो इल्ज़ाम कोन लॻो आहे? अॼु खां थोरी, अॼु खां थोरी 14 अगस्त 1947 खां अहिड़ी जमहूरियत क़ाइमु थी वई जंहिंजूं चूंडूं 76 में हिंदुस्तान में थियूं। वॾे में वॾी धांधली त इहा थी। 76 में चूंडूं थियूं सॼे हिंदुस्तान जे बुनियाद ते, ऐं तव्हां 47 में उन्हनि खे विहारे छॾियो हुकूमत में। इहे हुकूमत में आहिनि, इहे MNA कमु कंदा, इहा असेंबली कमु कंदी। हालांकि उहा असेंबली जेका 76 वारी साहिबु आइन साज़ असेंबली हलो, उहा हलंदी आई, इलेक्शन ई कान थी। वरी जेकॾहिं तव्हां अंदाज़ो त कयो न, 52 में तव्हांजो लियाकत अली ख़ान शहीद थियो आहे, उन खां पोइ 55 ताईं ठाहिरायो आहे, 3 सालनि में 5-6 त प्राइम मिनिस्टर मटिया आहिनि। पोइ इहो वॾियूं इहे धांधला, धांधली कोन, धांधला। उन खां पोइ वॾा धांधला थिया आहिनि जंहिं मुल्क में उहे माण्हू हिरियल आहिनि हिननि धांधलनि ते, नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। कॾहिं धांधली कान, कहिड़ी हुकूमत ते धांधलियुनि जा इल्ज़ाम कोन लॻा आहिनि। 85 में नॉन पार्टी बेसिस ते वॾी धांधली हुई, इलेक्शन थी। वरी 88 में अचो, नवाज़ शरीफ़ कोन चूंडियो, धांधली चई। वरी 90 में इलेक्शन थी, पीपुल्स पार्टी कान चूंडी, धांधली थी। आख़िर तहरीक हलाइनि, हिनखे घर मोकिलिनि। सो ॻाल्हि इहा आहे त हर इलेक्शन में धांधली जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। पीपुल्स पार्टी नवाज़ लीग लाइ कयूं आहिनि, नवाज़ लीग पीपुल्स पार्टी लाइ कयूं आहिनि। हाणे इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे जेको कनि था जो माण्हू अट्रैक्ट थींदा। ठीकु, ब्रेक जो टाइम थियो। नाज़रीन हाज़िर थियूं था हिकिड़े मुख़्तसिर वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जी मुराई साहब, सॼे मुल्क में नेब ऑर्डिनेंस जारी थी वियो आहे ऐं अपोज़िशन सां मुशावरत वारो हाणे हक़ जेको आहे उहो सदर वटि हूंदो। जेको कानून आहे उनखे तव्हां कॾहिं मटाए नथा सघो। हिन मुल्क जी ट्रेजेडी आहे जो असां कानून जो एतिराम न कयो आहे, आइन जो एतिराम न कयो आहे। असां वटि अहिड़ा हुकुमरान आया जिन चयो त आइन छा आहे, कागज़ जा टुकड़ा आहिनि, फाड़े उछलाए सघिजे थो जंहिं लॻिजे। तंहिंजे करे ज़ारा वी आर अनफॉर्चुनेट पीपल। उहे फॉर्चुनेट माण्हू हूंदा आहिनि, भाॻनि वारा माण्हू हूंदा आहिनि जिन खे ट्रेडिशन्स में ॾाढी सुठी शयूं मिलंदियूं आहिनि। असांजे पॉलिटिकल एरेना में ॾिसंदो त असांखे, गवर्नेंस जे एरेना में ॾिसंदो त असांखे असांजे विरसे में का चङियूं ॻाल्हियूं कोन थियूं आहिनि, न को चङियूं ॻाल्हियूं मिलियूं आहिनि। सो तंहिंजे करे ही नेब ऑर्डिनेंस बि
हिकिड़ो और मौजूद नैब चेयरमैन खे बरक़रार रखण जे लाइ हिकिड़ो नुस्ख़ो इस्तेमालु कयो वियो आहे। पर इहे ॻाल्हियूं ठीकु न आहिनि। जॾहिं असेंबली खां विया, असेंबली मां छा आहे त तव्हांजी मेजोरिटी कान्हे असेंबली में, तंहिंजे करे इहे इस्तेमालु था कयो। जी, पर कानूनी तौर ते इहो बिल्कुलु ग़लति आहे। ठीकु। अच्छा, नेब ऑर्डिनेंस जारी थियण खां पोइ काफ़ी जवाबदार जेके नेब ज़िता ऑफिसर हुया उहे इस्लामाबाद पहुची विया आहिनि एहतिसाब अदालत में केस ख़तमु कराइण जे लाइ। उहो इन जे करे जो हुन में कुझु रिलीफ ॾिनो आहे जेको हुननि उनजे लाइ त बाबा ॾिसो हाणे नेब ऑर्डिनेंस त असांखे रिलीफ मिलियो आहे, ऐं इहो वठी बि 90 ॾींहंनि में सघनि था, छो त 90 ॾींहं वैलिड आहे, उहो ख़तमु थी वेंदो। तंहिं करे एक्चुअली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, 1 is 1 always 2, 1 and 2 can't be 2, 1 plus 2 can't be 2। तव्हां ख़ासि तौर ते फैमिलीज़ में, माण्हुनि में, शख़्सनि में तव्हां जेकॾहिं पॉज़िटिविटी ऐं तव्हां ईअं ई जीअं 1 + 1 2 वारी फार्मूलो ते हलंदो त तव्हां कामयाबु हूंदो। उहे जेको शॉर्टकट्स आहिनि न, पोइ इन में इहे नुक़सानात थींदा आहिनि। वाहिद मुल्क मां सम्झां थो दुनिया जो जंहिंमें जनरल एमनिस्ट्री ॾिनी वई जनरल मुशर्रफ जे दौर में, हुजे हाणे पाण बि चए थो त मूं वॾी वॾी ग़लती कई, जंहिंमें केतिरा माण्हू हज़ारे माण्हू खूनी छुटी विया ऐं बज़ाहिर खून जे केस पर भई सियासी कैदी आहिनि, तंहिं करे कढो हुननि खे। सो तंहिं करे असां चवंदा इस घर को लॻ गई आग अपने चराग से वारी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे घर खे कसर कान छॾी बाहि ॾियण में। ठीकु। अच्छा सर, हीअ जेको आहे एहतिसाब अदालतनि जे जजनि खे हटाइण ऐं रखण वारो अख़्तियार हाणे जज सदर वटि हूंदो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त उहो छो थो रखे पाण वटि, कोर्टनि खे ॾियो न, हाई कोर्ट खे ॾियो, क्राउंस ॾियो, रखे। तव्हांजो छा वञे, तव्हां छो था सम्झो जे तव्हां जाइज़ बि आहियो ऐं सही था कयो त छो था हुनखे मशकूक बणायो। बिल्कुलु ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। सदर साहिब जो इहो कमु ई न आहे। सदर साहिब खे तव्हां ऑर्डिनेंस बि पाण पास करे वरी पावर बि पाण खे पाण ॾिए त पोइ बसि ॻाल्हि ख़तमु थी वई न। अपोज़िशन जी तरफ़ां इहो चवणु आहे त इहो पंहिंजे पाण खे यानी कि बचाइण जे लाइ ऑर्डिनेंस जारी न, ख़ैर अपोज़िशन वारा त सियासत त कंदा, उहे सियासत कंदा, उहे सियासत था कनि। मुसीबत इहा आहे छो त हुननि पंहिंजो हुननि जो परफॉर्मेंस छा आहे, हुननि हिकु ॿिए ते इल्ज़ाम आया 90s खां, हिकिड़ो बि केस कंहिं ते कोन साबित थियो, हिक ॿिए खे ॿिन्ही खे बि गारियूं ॾिनियूं, ॻाल्हि ख़तमु थी वई। हाणे उहो ई केस वरी हाणे नए एहतिसाब में आया आहिनि। सो बदकिस्मती त इहा आहे त अपोज़िशन वारनि बि त कुझु कोन परफॉर्म कयो आहे न, तंहिंजे करे हिन भेरे माण्हुनि इमरान ख़ान खे मौक़ो ॾिनो। पर हाणे इमरान ख़ान जे हिन महिल ताईं जेको परफॉर्मेंस रहियो आहे हुन में अलाह अॻिते ॿी इलेक्शन में मूंखे ॻाल्हि नथी सम्झ में अचे त हिनखे माण्हू वोट ॾींदा। ठीकु। अच्छा, बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जे ख़िलाफ़ बेअतमादी रिथ जमा कराई वई आहे। बलूचिस्तान जो सियासी ढांचो मां रहियो आहियां हुते चंद महीना, मां जनरल मैनेजर नेशनल हाईवे अथॉरिटी रहियो आहियां। उते 40-42 सूबा असेंबली मेंबर आहिनि टोटल। तव्हांखे इहा ख़बर आहे त सिंध में 7-8 MPA खपनि हिकिड़े खे सेनेटर चूंडण जे लाइ, हुते 2 खपनि। तॾहिं कमाईंदा बि ॾाढो आहिनि हू, हुननि जो रेट बि महांगो हूंदो आहे। कराची जा माण्हू वञी उते रेट लॻाईंदा आहिनि। ऐं उते छा आहे त सिंध त आई आहे, मां चवंदुसि सिंध सां सोशो फैब्रिक जेको असांजो आहे उहो गड़बड़ आहे। बलूचिस्तान जो बि गड़बड़ आहे। बलूचिस्तान में बि हर को तक़रीबन सवाइ चंद उसूल पर सियासतदाननि जे या माण्हू तक़रीबन हर को माण्हू पैसनि गॾु करण में लॻो पियो आहे। हर को माण्हू पैसे जे पोयां थो टोड़े, पावर्स जे पोयां थो टोड़े। पावर्स इन करे पोयां थो टोड़े त मां मिनिस्टर आहियां, मूंखे पावर ॾियो त मां पैसा कमायां। तव्हां ॾिसो न त हिकिड़े ऑफिसर जे मथे ओवर टैंक मां पैसा निकिता, यानी सियासत हाणे इन जो ज़रियो थी वियो आहे पैसो कमाइण जो। बदकिस्मती आहे हिन मुल्क जी, छो त एहतिसाब कोन्हे न, हिसाब किताब कोन्हे न। जिते हिसाब किताब तव्हांजो नौकर आहे, हुनखे तव्हां ॾियो था त हीअ वटि 5000 वञी सौदो वठी आहे, तव्हां हिसाब किताब हुनखां न वरितो त ॿिए दफ़े 10,000 ॾींदो, तॾहिं हुनजी मर्ज़ी आहे त पोइ आख़िर ईअं थींदो न त हू अमीर थी वेंदो, तव्हां ग़रीब थी वेंदो। अच्छा, जाम कमाल जे तर्जमान चयो आहे त कुझु माण्हू आहिनि जेके जाम कमाल जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं इस्तीफ़ा न ॾींदो। बलूचिस्तान में जेके इस्टेब्लिशमेंट चाहींदी उहो रहंदो। MPA कोन, MPA जी ॻाल्हि कान्हे, इस्टेब्लिशमेंट। छो त बलूचिस्तान में प्रायोरिटी आहे सिक्योरिटी। उते सिक्योरिटी जहिड़ो प्रोविंस आहे, सिक्योरिटी स्टेट थींदा न, पाकिस्तान में सिक्योरिटी स्टेट आहे, पर सिक्योरिटी उते इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी खां सवाइ तब्दीली न ईंदी। जेकॾहिं हू चाहींदा त उहे हिकिड़े ॾींहं में थी वेंदी। जाम कमाल पाण चयो आहे त मां नाराज़ मेंबरनि जे घरनि ते वञी करे उन्हनि खे परचायो आहे। हा, परचाइण जो मतिलबु ॻोथरियूं खणी वञे त ठीकु आहे न, ॻोथरनि खां सवाइ कमु न थींदो बलूचिस्तान में। हा, ठीकु।
पेंडोरा पेपर्स में शामिल 700 खां वधीक पाकिस्तानियुनि जे ख़िलाफ़ जांच शुरू थी वई आहे, जंहिंमें नादरा ऐं FIA जहिड़नि इदारनि खे शामिल कयो वियो आहे मदद वठण लाइ। घणे 700 खां वधीक। घणे मर्दे हर न हले, घणे रने घर न हले। अच्छा। हाणे नैब बि इनकॉम्पिटेंट या इनकेपेबल आहे, FIA बि इनकेपेबल आहे, वरी रेवेन्यू अथॉरिटीज़ खे ऐं नादरा वारनि खे आन बोर्ड थो रखिजे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अच्छा। हमेशह जॾहिं हिकिड़े इदारे खे पावर हूंदो आहे चोरनि खे आइडेंटिफाई करण जो, सदा ॾियण जो, त ज़ारा तॾहिं नतीजो निकिरंदो आहे। पर जीअं मूं चयो न, घणे मर्दे हर न हले, इहो पोइ कमु उते ई बीठो हूंदो, ॿई पेर ब्रेक ते। पहिरीं ॻाल्हि त इमरान ख़ान खे उसूली तौर ते जेके संदसि कैबिनेट जा मेंबर आहिनि या संदसि पार्टी जा माण्हू, उन्हनि खे सस्पेंड करणु खपे। जेकॾहिं चाहे थो त संदसि इमेज बहितर रहे, उहो अञा ताईं उहो न कयो आहे, नंबर 1। नंबर 2, पोज़ीशन में आहिनि, उहो किथां केरु हुननि जे ख़िलाफ़ु कंदो? पोज़ीशन में न हूंदा त पोइ शायदि हुननि जे ख़िलाफ़ बि रिपोर्ट्स अचनि। पर जेको पानामा पेपर्स सां थियो न, हिन सां बि उहो ई थींदो। जीअं तओ खणी हुनजे मुंहं ते घुमाइनि, तीअं तओ खणी हिन जे मुंहं ते बि घुमाईंदा, छो त असां वटि अहिड़ा इदारा ई कोन आहिनि जेकी हिन तबाही बर्बादी जो सबबु बणिजंदड़ करप्शन जो को गुंजो ॾेई सघनि। अच्छा, वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि कई आहे त पाकिस्तान में ईंदड़ 4 महीना तमामु अहम हूंदा, सियासत में तेज़ी अची वेंदी ऐं पाकिस्तान तमामु हसास हालतुनि मां गुज़री रहियो आहे। पाकिस्तान अॻे ई कॾहिं कोन हसास हालतुनि मां रहियो आहे। जॾहिं ॿुधंदा आहियूं, असां त नंढा वॾी वॾा थिया आहियूं, हमेशह ईअं चवंदा आहिनि त बाबा जेको आहे सो अहिड़ो ॾुखियो टाइम असां न ॾिठो, ऐं हमेशह मथां तक़रीर बि इहा कंदा आहिनि त पाकिस्तान हसास दौर से गुज़र रहा है। असां हिन मुल्क खे पंहिंजो पाण तबाह कयो आहे, ॿिए असांखे तबाह कोन कयो आहे। शेख रशीद इहा बि ॻाल्हि कई आहे त हिन हुकूमत खां पोइ मां सियासत खां परे थी वेंदुसि। ॾाढो ॾुखियो आहे। मच्छी चए त मां पाणीअ खां ॿाहिरि रही झेरी रही सघंदसि। तव्हां ॾिसो, सची गौसल शाह साहब, ज़फर अली शाह साहब हाणे PTI जॉइन कई आहे, उन्हनि गवर्नर हाउस में ॿुधाइनि पिया त अजरक जेको हुननि जो आहे इहो झंडो, सो झंडो ॻीचे में पाए उते घुमनि पिया था। इहो अहिड़ी शइ आहे सियासत जो, हिकिड़ो दफ़ो घिड़ियो त ॿाहिरि कोन ईंदो। तव्हांजो त कोन्हे न एम पॉलिटिक्स अचण जो। ब्रेक जो टाइम थिया, नाज़रीन खे वठूं था हिकु मुख़्तसर वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। जी मुराई साहब, पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाईंदड़ नामियारो साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर लाॾाणो करे वियो आहे। सरकारी ॾिसो, ॻाल्हि आहे त इन में ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो त पहलू इहो आहे त छा एटम बम पाकिस्तान खे इस्तेकाम ॾिनो, सियासी, समाजी ऐं माली तौर ते, या सबबु बणियो असांजे केतिरनि कमज़ोर हालतुनि जो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। हिन माण्हू खे शाबस आहे, जेको पाण बि करी माण्हू खे शाबस आहे, जो हिन जो ॾोह कोन्हे, पॉलिसी मेकर्स ॾोह त ठहणु खपे न ठहणु खपे, विजुअलाइज़ करणु खपंदो छा आहे। पर हाणे छा आहे त हिंदुस्तान जो वेझो जो असांजे मथां वेठो आहे, त उनजे लाइ हुननि चयो त ज़रूरी आहे रिडंडेंट, उन्हनि जे लाइ तमामु रिडंडेंट न, बल्कि उन्हनि जे लाइ अहिड़ो हुजे जो उन्हनि खे जवाबु ॾेई सघिजे वक़्त ते। सो इहो एटम बम तॾहिं ठाहे वियो। हिन माण्हू खे शाबस आहे जो सभु कुझु छॾे ॿाहिरि अची हिन मुल्क में बम ठाहे, भुटे साहिब जे चवण ते। पोइ त हाणे घणे हीरा निकिरी पिया, नवाज़ शरीफ़ चयो त मूं बम ठाहियो, ऐं ॿियनि चयो त असां बि धमाको कयो। असल क्रेडिट बम जो वञे थो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे, जेको कुझु बि हुजे हिकिड़ो बहादुर माण्हू हो, उहो त सिविलियन पर बहादुर फ़ौजी हो जहिड़ो, जंहिं पहिरियों इहो कमु कयो त भई मां हिंदुस्तान जे नरगे मां निकिरण जे लाइ पाण खे मज़बूत कयां, तॾहिं एटम बम ठहियो। लतीफ़ कॉलर है हैदराबाद खां। जी अदा, कहिड़ो सवाल आहे तव्हांजो? सवाल इहो आहे त मराई साहब, DGISI वारी जेका मुक़ररी आहे, उन ते थोरो अफ़वाह हलनि पिया त के इख़्तिलाफ़ आहिनि हुकूमत में ऐं फ़ौज में, उनखे तव्हां सम्झो था त वाक़ई के इख़्तिलाफ़ आहिनि छा? ईअं साईं जो 5 तारीख़ ते मुक़ररु थियो आहे, हिन महिल ताईं नोटिफिकेशन जारी न थियो आहे। अदा लतीफ़ साहब, पहिरीं त प्रोसीजरल गड़बड़ थी आहे, तंहिं करे शायदि इख़्तिलाफ़ आहिनि। प्रोसीजर इहो आहे त आर्मी चीफ प्रोपोज़ल ॾींदो आहे, 4-5 हुन में जेतिरा बि जनरल विझे नाला,
उन खां पोइ प्राइम मिनिस्टर, ऑफकोर्स कंसल्टेशन सां हिकिड़े खे कबो आहे। हिन भेरे छा थियो आहे जो शायदि इहो विच में ख़्यालु आहे, थिंकिंग जो, सोच जो। मां वरी चवंदो आहियां त सानू की असांजो छा, असां पंहिंजे जे सिंधी माण्हू असां पंहिंजे रुगो वजूद जी जंग पिया था विढ़ूं। असां रुगो चऊं था त भई रुगो असांखे अलाह ज़ालिमनि खां पनाह ॾिजे जेके असांखे नीस ताईं नाबूद करण जे पोयां लॻा पिया आहिनि। तंहिंजे करे असां उन लाइ फ़िक्रमंद थियूं, असां पंहिंजो पाण खे मज़बूत कयूं, पंहिंजे बचनि खे पढ़ायूं। ठीकु आहे, इन पासे ध्यानु तव्हांजो हुजणु खपे त क़ौम ते मथी लेवल ते छा पियो थिए। पर पहिरीं ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे लतीफ़ साहिबु सलाम तॾहिं कंदुसि जॾहिं तव्हां पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ कुझु कंट्रीब्यूट कंदो। तव्हांजी महिरबानी सुवाल करण जी। जी सर, इस्लामाबाद एयरपोर्ट जो नालो डॉक्टर अब्दुल कदीर जे नाले सां रखण जो सुठी फैसलो कयो ॻाल्हि वियो आहे, आहे। सुठी ॻाल्हि आहे। डॉक्टर अब्दुल कदीर जो नालो रखंदे एयरपोर्ट जो शान वधंदो, अब्दुल कदीर खान जो कोन वधंदो, एयरपोर्ट जो शान वधंदो, छो त हिकिड़ो दुनिया में ॼातल सुञातल शख़्स आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि असां ॾिठी आहे, ख़त असांजे साम्हूं आयो आहे जंहिंमें वज़ीर आला साहब मुराद अली शाह जॾहिं पुछा कई, इयादत कई हुई डॉक्टर अब्दुल कदीर खां, त उन जवाबी ख़त में इहो चयो हुयो त मूंखे लॻी रहियो आहे पाकिस्तान जो वज़ीर आज़म या टई जेके ॿियनि सूबनि जा वॾा वज़ीर आहिनि उहे शायदि मुंहिंजे मरण जे इंतज़ार में आहिनि। तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखां। ख़ैर ॾिसो, जॾहिं माण्हू बीमार हूंदो, ज़ाहिर खोड़ बीमारियूं, ओल्ड एज में घणी बीमारियूं थी थियनि न, त उन में फ्रस्ट्रेशन बि आहे। ऐं ॾिसो तव्हां हुनजे जनाज़े में केर बि न वियो, वॾनि हसियतनि मां जेके हमेशह उनजो ज़िक्र कंदा आहिनि त भई असां बम ठाहियो, हीअ कयो। इहा ज़्यादती आहे, इहा हुनखे मान ॾियण जी ॻाल्हि न हुई, पंहिंजे मुल्क खे मान ॾियण जी ॻाल्हि हुई। जेके न विया इहो पंहिंजे हुननि जे लाइ ॾिसो न, ज़ाती इंसान कुझु न आहे, असल में मुल्क आहे। मुल्क जे लाइ छा कयो हुन, सुठो कयो त हुनखे वञणु खपंदो। हा बिल्कुलु। वफ़ाक़ ऐं सिंध में कणिक मामले ते ॿीहर झगड़ो थी पियो आहे। वफ़ाक़ जे तरफ़ां चयो वियो आहे त सिंध हींअर ताईं कणिक जारी नाहे कई, ऐं सिंध सरकार चए थी त जेकॾहिं पंजाब में कणिक जारी थी आहे त पोइ अटो छो नथो मिले। बहरहाल हाणे ॾिसो, ॿई था कनि सियासत, ॿई हुकूमत सिंध बि मर्कज़ी हुकूमत बि मुख़लिस न आहिनि माण्हुनि सां, मुख़लिस न आहिनि माण्हुनि जे मसइलनि सां। सिंध हुकूमत हुनखे ॾंद ॾेखारणु थी चाहे हर जाइ ते जिते मौक़ो मिले थो, ऐं हो बि ॾेखारणु थो चाहे जेॾी महिल मौक़ो मिले थो। ॾंदनि ॾेखारण सां मुल्क थोरी ठहंदा आहिनि, हिक ॿिए खे भाकुर पिया हलिबो आहे तॾहिं कमु ठहंदा आहिनि। वफ़ाक़ी सरकार असांखे महांगाई खे कंट्रोल करण में बेवस नज़र अची रही आहे। खंड जा सरकारी अघु त आहिनि हिकु, ऐं मुल्क में खंड ॿिए अघ में माना विकिरो थी रहियो आहे। कराची में ॾिठो वञे त 115 रुपया किलो आहे, हैदराबाद में 108 रुपया, सखर में। तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल साल कमद जो रेट हो 200 समथिंग, ऐं माण्हुनि खे आबादगारनि खे मिलियो 300 रुपया। जॾहिं क्रशिंग शुरू थी त खंड जो अघु 56 रुपया, जॾहिं क्रशिंग बंदि थी त 100 रुपया। हाणे 10% बि रिकवरी हुजे त 40 वणंदे 4 किलो खंडु ठहंदी, 400 रुपया। ठीकु आहे, 15% शुगर मिल बि खणे 60 रुपया, बाक़ी वञी बचा 340 रुपया। उहे त गिरोर जा आहिनि, उहे त ॾियो। सिंध हुकूमत अञा ताईं या पंजाब हुकूमत इन ते कयो बीठा आहिनि त 200-250 रुपया कयूं, या 220 कयूं, या 230 कयूं, इन ते बीठा आहिनि। सो तंहिंजे करे ॾिसो इहे छा थींदो, जो कमंद वारो वीचारो मजबूर थी कमंद कढंदो, जिन खे कणिक पोखणी हूंदी हुई कढी जान छॾाईंदा त असां कणिक पोखियूं खाधे पीते जे लाइ, उहो रखी कोन सघंदा, सस्टेनेबिलिटी कान्हे। तंहिंजे करे वरी ॿियो पास मां वॾे बिब वारो, वॾे पेट वारो शुगर मिल जो मालिक कमाईंदो। सही। जहांगीर तरीन चयो आहे त हुकूमत महांगाई ते कंट्रोल नाहे करे सघी, अगरि अहम फ़ैसिला वक़्त ते कया वञनि त खंड ऐं अटे जहिड़ा बहरान इन में को शक कोन्हे, इन में को शक कोन्हे त सुप्रीम प्राइम मिनिस्टर खे को एक्सपीरियंस कोन्हे इन शयुनि जो, को बि न। पर जहांगीर तरीन जो इहो चवणु, जहांगीर तरीन त जॾहिं हुनखे तव्हां ॾंडो ॾेखारींदो त हू बि त किथे न किथे त ॻाल्हि कंदो न। तंहिं करे जहांगीर तरीन वॾो कंट्रीब्यूशन आहे सियासी तौर ते इमरान ख़ान खे हिते पहुचाइण में। पोइ दिलि त जलंदी न त ॿिया सभु वेठा ठठ कनि ॾंडनि वारनि गाॾियुनि में, मां ॾंडे वारी गाॾी में। जी बिल्कुलु, उहा ॻाल्हि आहे। ठीकु। अच्छा, वॾे वज़ीर सां वफ़ाक़ी वज़ीरनि मोनस इलाही पंहिंजे वफ़द सां मुलाक़ात कई आहे ऐं पाणी मामले ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। खोड़ इशूज़ आहिनि। एक्चुअली पाकिस्तान खे हिकिड़ो इशू थोरी आहे। पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान अनफॉर्चुनेटली हिकिड़ी क़ौम थी न सघियो आहे। हिकिड़ी क़ौम में हिक ॿिए जे लाइ दर्द हूंदो आहे, हर को पंहिंजे मफ़ादनि खे थो ॾिसे। पंजाब वॾो अच्छा, ॿियो पाकिस्तान जो
जेनेसिस जेको पाकिस्तान जो ढांचो आहे उहो बि ॾाढो गड़बड़ आहे न। हिकिड़ो सूबो 60% आहे, बाक़ी 3 सूबा 40% आहिनि, 38% आहिनि। हाणे तव्हां मूंखे ॻाल्हि ॿुधायो, फ़ैसिलो कंहिंजो हलंदो जंहिंजो 60% हूंदो, 62% हूंदो? सो पाकिस्तान में वॾे में वॾी ख़राबी इहा बि आहे त पंजाब खे ॿिनि हिसनि में विरहाइणु घुरिजे। केरु नथो विरहाइणजे, उहो पाकिस्तान जो सॼण कोन्हे। ठीक। अच्छा, वफ़ाक़ी काबीना अफ़गानिस्तान मां ईंदड़ पाकिस्तानियुनि खां वीज़ा फीस न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, उहे असांजा ॿाहिरि जेके माण्हू आहिनि उहे कमाए पैसो था असांखे मोकिलनि। असांजा उहे खाटू पुट आहिनि पाकिस्तान जा, उन्हनि खां फी मामूली इहो हिकिड़ो जेस्चर ॾेखारणु सुठी ॻाल्हि आहे। ऐं सीपेक में कमु कंदड़नि लाइ ऑनलाइन वीज़ा वठण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, न ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खे सीपेक जो मतिलबु आहे त इकनॉमिक सपोर्ट। इकनॉमिक सपोर्ट खे ॾियण वारनि जे लाइ जेकॾहिं ऑनलाइन हूंदो त सवलो थी पवंदो न। अच्छा, नेबज़द ऑफिसरनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त खातेवार उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कुझु बि कोन, खाता कनि कोन था। कोन खातनि खे इन ख़त जे बुनियाद ते पैसा वठी वरी माफ़ कंदा हलाए कम खे। एक्चुअली ॾिसो, मां ॻाल्हि ॿुधायां, जंहिं मुल्क में कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल दरामद न थिए ऐं उन्हनि खे मज़ाक़ सम्झो वञे, उन मथां ॻाल्हि सम्झो त पोइ मुल्क छा हलंदो। ठीकु। अच्छा सर, 12 अक्टूबर 1999 जो ॾिहाड़ो जॾहिं नवाज़ शरीफ़ जे हुकूमत जो तख़्तो उल्टो कयो वियो हुयो ऐं परवेज़ मुशर्रफ अची हुकूमत संभालियो 9 साल ताईं, कीअं था ॾिसो अॼु उहो ॾींहुं आहे 12 अक्टूबर? इहो थियो 1999 में, जॾहिं बि को ग्रेबर आयो आहे, पावर ग्रेबर आयो आहे ऐं मार्शल लॉ लॻाई आहे, उन मुल्क खे नुक़सानु ॾिनो आहे। इन करे मुल्क इहो को अहिड़ो ॾींहुं कोन्हे जंहिंजे लाइ फ़ख्रु कजे, शर्मिंदगीअ जो ॾींहुं आहे। अच्छा, ठीकु। अच्छा, दवाउनि जी ख़रीदारी में रिकॉर्ड करप्शन जो इंकशाफ थियो आहे। रुगो दवाउनि जे करप्शन में जिते किथे, इवन जेके तस्बी था वठनि उन में बि करप्शन था कनि, जेके मुसला था वठनि बसि उहे बि करप्शन थी थिए। असां करप्शन ई सिखी आहे हिन महिल ताईं। हा, सचो ॻाल्हाइण बि कोन सिखियो अथऊं ऐं हलाल खाइण बि कोन सिखियो आहे। ठीकु आहे। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुता। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा।